जय झूलेलाल दोस्तों। thesinduworld.com जे पारां सुहिणा सिंधी इन वीडियो जी श्रृंखला में तव्हां सभिनी जो स्वागत। हिन वीडियो श्रृंखला में असां आइंदे जे माना पास्ट जे ऐं प्रेजेंट जे सिंधी शख्सियतुनि जे बारे में ॼाणींदासीं। त अचो हिन श्रृंखला जी शुरूआत असां फिल्म इंडस्ट्रीअ जे हिकु मशहूर नाले सां कयूं, राजू हिरानी। बॉलीवुड जी मशहूर हस्ती श्री राजू हिरानी जन के बारे में सभी के जान है। मुन्ना भाई MBBS ऐं 3 इडियट्स कंहिंखां विसरंदियूं कोन। नागपुर में 20 नवंबर 1962 ते जन्म वरतल राजकुमार हिरानी नौजवान पीढ़ियुनि जे वधंदड़ रुख जो तमाम सुठो ऐं कामयाब मिसाल है। राजू हिरानी जन के मन में नंढी उम्र का ही एक्टिंग लाइ चाह हुई, तंहिं करे विद्यार्थी जीवन में हुए हिंदी थिएटर से जुड़िया। नागपुर में पंहिंजी ग्रेजुएशन पूरी करण खां पोइ पुणे जो रुख कयो ऐं 1987 में एडिटिंग में स्पेशलाइजेशन सां गॾु टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया में डिप्लोमा हासिल कयो। तंहिंखां पोइ राजू हिरानी जन मुंबई जो रुख कयो। जल्द ही राजू जी एडिटर तौर शुरुआत करे एडवर्टीजमेंट फिल्म्स जो प्रोड्यूसर डायरेक्टर बनिया। मुल्क के हर मशहूर ब्रांड की एडवर्टीजमेंट इन्हनि ठाही। हुननि पंहिंजो प्रोडक्शन हाउस कैनवास फिल्म शुरू कर। राजू हिरानी जी का खासियत है नॉर्मल ह्यूमन सब्जेक्ट्स में ह्यूमर ॻोल्हण। साॻे नमूने उन जो वधीक आकर्षण ह्यूमन इंटरेस्ट वाली स्टोरी ने वधण चालू थियो। राजू हिरानी इन ॻाल्हि सां सुठी तरीके से वाक़फ़ हुआ तो हिंदी फिल्म की कामयाबी दरअसल उन फिल्म के कंहिं चरित्र की कामयाबी चौधारी फिरंदी है। राजू हिरानी ए विधु विनोद चोपड़ा अड़ो एक चरित्र बोले तो मुन्ना भाई जेको रोल संजय दत्त कयो ॾियण में कामयाब थिया ऐं उन्हनि जूं ॿई फिल्मियूं मुन्ना भाई MBBS ऐं लगे रहो मुन्ना भाई सुपरहिट साबित थियूं। 2010 में राजू हिरानी जन पंहिंजी अगली फिल्म दुनिया में परफेक्शनिस्ट के नाले से मशहूर एक्टर आमिर खान सां ठाही। 3 इडियट्स इन फिल्म के न सिर्फ सभिनी सराहियो पर चङनि अवॉर्डन सां जंहिंमें 6 फिल्म फेयर अवॉर्ड्स भी शामिल आहिनि नवाजो वियो। राजू हिरानी जन जी निराली ॻाल्हि इहा आहे त संदन फिल्मुनि खां वधीक मिलियल अवॉर्ड्स की लिस्ट वॾी आहे। फिल्म मुन्ना भाई MBBS के 9 अवॉर्ड, लगे रहो मुन्ना भाई के 15 अवॉर्ड, तो 3 इडियट्स के 16 अवॉर्डन सां नवाजो वियो आहे। राजू हिरानी हे नालो न सिर्फ भारत जे बल्कि दुनिया के सभी सिंधियुनि लाइ एक इंस्पिरेशन जो वॾो सोर्स है। पंहिंजे ट्रेडिशनल धंधे का निकरी करे कुछ अलग सोचण ऐं क्रिएटिव करण जी इंस्पिरेशन राजू हिरानी का वधीक सुठी ॿियो कोई सिंधी नथो ॾिए पियो। उम्मीद है तव्हां सभिनी खे हिन सुहिणे सिंधीअ जे बारे में ॼाणी करे खुशी थी हूंदी। असां हिन श्रृंखला के अॻिते भी जारी रखंदासीं। असां शुक्रगुजार आहियूं पुणे महाराष्ट्र के श्री रवि तोलानी जन जा जिन सिंधियत के वधाइण में पंहिंजो योगदान ॾिनो आहे। श्री राजू हिरानी ऐं ॿियनि सिंधी शख्सियतुनि के बारे में ॼाणण लाइ www.thesinduworld.com ते तव्हां विजिट कयो। thesinduworld.com जा वीडियोस, मैसेजेस एंड अपडेट्स पंहिंजे मोबाइल ते व्हाट्सएप द्वारा हासिल करण लाइ 7588661857 इन नंबर ते पंहिंजो नालो ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखी करे व्हाट्सएप कंदा। जल्दी वरी मिलूं था। सिंधियत सुहिणी रही।